सिंधु दर्शन। सिंधु दर्शन। गाने बजायूं, बोली बजाई। सिंधी मुझो मान आहे, सिंधी मुझी शान आहे। दोस्तों बुधाया तो हिकड़ी खास गाल, हिनका सिवाय सब है बकवास गाल। सजी दुनिया में घुमियम तडी तडी मां समझम ही शीशे वांगुर साफ गाल। तवानी जिंदगी में टे मायूं, टे जालूं, टे लेडीजूं ॾाढी इंपॉर्टेंट आहिन। हिक आहिन जन्म वारी माई। धर्म वाली माई। जरूरत है जरूरत है जरूरत एक श्रीमती की, कलावती की सेवा करे जो पति की। शांताबाई शांताबाई गौरी बाई। सिंधु दर्शन ए बेंगलोर लेडीज चैप्टर जी शानदार पेशकश। सिंधुन जी कालिस्तानी जी आ कहाणी पेश आहे पाण गौरी जी जुबानी। नमस्कार, माझं नाव गौरी। कोलाबा में सिंधियुनि वटि 15 साल आखी माईअ जो कमु करे सॼी सिंधी सिखी वई आहियां। अरे कमाल आहे, गौरी त सिंधी ॻाल्हाए थी, पर छा सिंधी पंहिंजे ॿारनि सां घर में सिंधी में ॻाल्हाईंदा आहिनि? पघार सुठी ॾींदा आहियो, खाधो पेट भरे ॾींदा आहियो, पाण नवां कपिड़ा जल्दी जल्दी वठण जे करे सुठा सुठा कपिड़ा बि ॾींदा आहियो। तव्हां वटि कमु करे हेॾो हिरी विया आहियूं त ॿियनि जाति भाषाउनि वारनि वटि कमु करे ई नथा सघूं। गौरी छो त लोहो लोहे खे कान छिकंदो आ, लोहे खे त चुंबन छिकंदो आ, ऐं सिंधियुनि वटि त पैसे जो चुंबक आ। पण मला माहित आहे तव्हां असांजो ॾाढो ख़्यालु रखंदा आहियो। असांखे बि सिंधियुनि मालिकनि वटि कमु करणु ॾाढो वणंदो आहे, पर हिकु ॻाल्हि बि त आहे न, तव्हां असां ते ॾाढा डिपेंडेंट आहियो। हिकु टाइम ते 3-3 4-4 मायूं रखंदा आहियो। हाँ, छाकाणि त सिंधी ज़ालुनि खे व्हाट्सएप फेसबुक ते वध में वध टाइम मिले। जेका सिंधन सुबह खां शाम ताईं व्हाट्सएप फेसबुक में ॾिसण न अचे त समझो या त वो भगवान खे प्यारी या न आई उन जी प्यारी कम वारी। तव्हांखे असां मायुनि जी ॾाढी दुआ लॻंदव। अरे गौरी, असां सिंधियुनि जी दुआ में लॻे तव्हांखे। भई तव्हां ख़ुशि त असां ख़ुशि, तव्हां ठीक त असां ठीक। तव्हां जय झूलेलाल।